अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम कराची डायरी में आऊं आहियां जो मेज़बान बशीर संजरानी। नाज़रीन, अॼु पाण माड़ीपुर टाउन में मौजूदु आहियूं। माड़ीपुर टाउन में 11 जेके आहिनि उहे यूसियूं अचनि थियूं। यूसी 3 यूसी 4 में पाण अॼु विज़िट कंदासूं। जीअं माड़ीपुर आहे, यूसी लाल बखर आहे ऐं उन जा जेकी नंढा नंढा पुठिते पियल इलाइक़ा आहिनि, पाण उते हलंदासूं। कोशिशि कंदासूं त टाउन चेयरमैन हमायूं ख़ान सां बि मुलाक़ात थिए त पाण उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त टेन्यूअर ख़तमु थींदो ऐं इन मुदे में टेन्यूअर में केतिरे हद ताईं हिन टाउन में कम थिया आहिनि, केतिरे हद ताईं अञा बि कमनि जी ज़रूरत आहे। यूसी चेयरमैन हुजनि, वाइस चेयरमैन हुजनि, पाण कोशिशि कंदासूं त उन्हनि सां बि मिलूं त जेकी उन्हनि खे फंड मिलंदा उहे फंड केतिरे हद ताईं उहे ख़र्च थी चुका आहिनि। माड़ीपुर में केतिरो जेको डेवलपमेंट जो कमु आहे उहो डेवलपमेंट जो कमु थी चुको आहे या अञा वधीक कम जी ज़रूरत आहे। पाण कोशिशि कंदासूं त आम शहरनि सां बि, आम ॻोठाणनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त उहे छा था चवनि त माड़ीपुर में केतिरे हद ताईं डेवलपमेंट थी आहे, चाहे उहा सिंध गवर्नमेंट कई हुजे, मेयर कराची कई हुजे या टाउन चेयरमैन कई हुजे या इंतिज़ामिया उनजी कई हुजे। अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। किथे भी कम न थिया, कम भी अहिड़ा थिया आहिनि, बेकार कम थिया आहिनि। ऐं कम तो हिते भी आहे, होॾां कच्छी मोहल्ले में भी आहे, बंड मोहल्ले में भी कम आहे, सभु कम उजड़िया पिया आहिनि। कम को सुठो न आहे थियो, ठहिया न, खाली नालो वठनि था, ठाहीअ नथा। ठाहीअ साम्हूं ठाहीअ कोन था, खाली ॿुधाईं पिया ठही वेंदो ठही। हाणे कॾहिं किन टाइम में ठहंदो, ठहण जो नालो ई न। 3 साल मिलिया, 3 सालनि में ही तव्हांजे इलाइक़े में छा थियो? कुझु बि न आहे। छा थियो आहे? कुझु बि न आहे थियो। ॾुखी जेको बिजली सही न आहे, जेको गैस सही न आहे, सभु गैस में ॾुखी, रोड में तकलीफ़ केॾी आहे। न न रोड ठहियो ई न आहे। ॿ टे गलियूं हिकिड़ियूं ॿुखनि ढलियूं ठाहियूं हुयूं पंहिंजियूं, ॿियो रोड त ठहियो पंहिंजूं मतिलबु पंहिंजे जेको रेंट आहे उहो गलियूं ठाहियूं हुयूं। हा हा, मगर जेको माल हो खवाजी वियो बाबा। अभी इसमें देखो ना, खर्चे के बारे में हम लोग ऐसे कोई बात नहीं कर सकते हैं। ना हमें कोई प्रोग्राम बताता है कि भी हमें लाख मिला है या 1 करोड़ मिला है। इस मामलात के बारे में हम लोग कुछ भी नहीं कह सकते। बाकी काम के बारे के अंदर वो मुदनी गोट है आपके सामने है, आप इस पर पूरा सर्वे भी कर सकते हो और देख भी सकते हो। आपको खुद भी अंदाज़ा हो जाएगा कि हमारे इलाके में इस मुदनी गोट के अंदर हमारे पार्टी के लोगों ने किस तरीके से काम किए। जितने पानी के लेने डलवाए वो भी गलत डलवाए हुए हैं। हमें पानी का परेशानी है, कभी हमारा मोटर ख़राब होता है वो बनता ही नहीं है, 2-2 महीना हमें महीना परेशान होना पड़ता है। बहुत सारे ऐसे मसले हैं। गलियां हमारे नहीं बने हुए, रोडें हमारे नहीं बना हुआ है। मैनोलों का तकरीबन ये समझो कि यहाँ पर अगर आपने 100 ढक्कन के अंदर जो है ना 50 से 25 से तकरीबन ढक्कन जो है ना हर मैनोल में नहीं होएगा। ये तो तकरीबन आप खुद भी सर्वे करके देख सकते हो, वीडियो निकाल करके आगे प्रोग्राम को आगे भेज सकते हो। मेरा जहाँ तक ख्याल है कि हमने तो यहाँ पर तकरीबन 28 साल के अंदर जो पहले हमारा ये इलाका था माशाल्लाह काफ़ी अच्छा था, कोई ऐसे परेशानी नहीं था। तमाम काम हमारा किस तरीके से, ना मट्टियों का हमें परेशानी था, हर चीज़ के ऊपर इस वक्त हमारे लिए परेशानी है। हम अल्लाह से दुआ करते हैं कोई हमारे मुदनी गोट के अंदर कोई ऐसा बंदा आ जाए जो कि हमारे इलाके को अपना इलाका समझ के वो काम करे। हम गरीबों का साथ तो मददगार हमारे अल्लाह है, बाकी उससे अलावा कुछ भी। क्या पैगाम देना चाहते हैं? यही पैगाम है कि यहाँ पे सफाई सुथराई का काम हो, कचरा वगैरह ना हो, ये रोड बन जाए, पानी वानी का मतलब निज़ाम सही हो जाए। सही सब खां पहिरीं उहो आहे जो गैस त आहे ई कोन को, उहो टाइम टेबल न आहे। बसि जंहिंमहिल जो मानी खणण जो टाइम हूंदो आहे गैस ई कोन्हे को। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके गलियूं तव्हांजे साम्हूं पयूं आहिनि, 4 साल में असांजी गली का हिकिड़ी ॿ पकी कई अथनि। बाक़ी ॿियो सॼो सेवरेज जो लेन जो चकर आहे, सॼो गलियूं कचियूं आहिनि। हाणे बारिशूं ईंदियूं मथां असांजे लाइ वरी वॾा मसइला थींदा। ऐं पाणी जा बि मसइला आहिनि, पाणी बि न आहे, आरो हले थो, मक़सदु उनजी बिजली न आहे, लोड शेडिंग अलॻि आहे। मक़सदु 4 साल खां असांजो उहो तरक़ियाती कम जेके आहिनि ॿुधी ॻोठ में न थिया आहिनि। सेवरेज जेका आहे सो निकासी सही आहे कान का, मक़सदु हिकिड़ो तरीक़े सां कमु थिए, या कोई इंजीनियर अचनि कनि, इंजीनियर न आहिनि, ठेकेदार आहिनि, पंहिंजी मर्ज़ी ते जिते लेवल आहे न आहे बसि हू पंहिंजा हयूं हलिया था वञनि। हिते तक़रीबन को सम्झो 16 आने में हिकिड़ो आनो लॻी आहे या 2 आना लॻी हूंदी, इन खां मथे न लॻी आहे। परेशानी थी सॼी आहे, तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां गलियुनि खे चेक कयोसि, का गली पकी आहे
सॼो धर्म गर्म लॻो पियो आहे सॼो जेको आहे बुधनी ॻोठ मक़सदु को नक्शे खां फिटो पियो आहे। सो हाणे सभु को निहारे वेठो, बसि अॼु कमु थींदो सुभाणे थींदो, इहे आसरा पिया हलनि भई कमु थियण वारो, असांखे त कोन थो लॻे जो कमु थींदो वञे। ही पाण सां गॾु हिकिड़ो चाचो वेठो आहे। ही चाचो नब्ज़ ॾिसी करे कंहिंखे को सूर थिए थो त उहा हुनजी रग पकिड़े थो। ही तव्हां ॾिसो त रग पकिड़े थो पियो हिन चाचे सां। पाण इहो ॿुधाइजो त बुधनी ॻोठ में मौजूदु आहियूं, 3 साल 4 थी विया आहिनि हिन बलदियाती निज़ाम खे, भला बजट हर साल ईंदी आहे, हिन तव्हांजे इलाइक़े में केतिरो कमु थियो? साईं तव्हांजे साम्हूं पियो आहे कमु, तव्हां ॾिसो न, हे तव्हांजे साम्हूं कमु पियो आहे, मतिलबु कि छा कमु थी वियो आहे। जेको लेन पाणी जी लेन हाणे उहो मतिलबु कि पे पासे हिननि घरनि वारा पाण बंदि कया। असांजे पोइ ते घर खां गटर खुलियो पियो आहे। कल्ह 3 ॾींहं हुन में छोकिरो किरी पियो आहे, वॾी सुरनि सां कढियो आहे। कल्ह उहो सफ़ा करे विया आहिनि। पोइ हिते वञी ॾिसो, मां तव्हांखे ॾेखारियां साईं, पोइ हिते वञी ॾिसो छा कमु थी वियो आहे। हर इलाइक़े में कमु पैदा थियनि। हिन घिटी खां सवाइ अॻिते पाणी नथो वञे, हिन घिटी खां सवाइ अॻिते लेन जो पाणी नथो वञे। 4-4.5 रुपए जो टंकर आहे। ग़रीब माण्हू पंहिंजे बच्चनि खे था ते या स्कूल पढ़ाए या मदरसो पढ़ाए, छा कंदो 4000 में? वो पाणी बि खारो, आरो प्लाट जो पाणी साईं हिन खां अॻिते कोन्हे थो वञे, परी घिटी खां अॻिते कोन्हे थो वञे। हे छोकिरो बीठो आहे न, हिननि जा गॾु किथे वञे पाणी, हे बीठा आहिनि न, हे सभु पाणी हिन महिल साईं तव्हांजे साम्हूं हे गेलन पिया आहिनि न, हे ग़रीब भरनि था वञनि। हे गेलन ॾिसे साम्हूं पिया आहिनि न तव्हांजे, हे ॾिसे हिन महिल 5 मिंट वियो, हिन महिल मखलूकात हिन महिल बिजली अचण वारी आहे। ऐं मखलूकात कीअं थी, मतिलबु कि याणियूं पाणी भरण थी वञनि। गेलन भरे त खणी वञनि न। हे साम्हूं तव्हांजे साम्हूं बिजली साईं हिन महिल ईंदी 4-5 बजे हली वेंदी, पोइ पाणी ॾींदा नहीं इन्हनि खे। हम तो इधर किराएदार में पता भी नहीं है, ये यहाँ का जो मकामी है ना बंदा, उससे ये चीज़ पूछो। यहाँ पे तो कचरे भरे पड़े हैं हर जगह, और रोड भी नहीं बने, ना कोई सीवरेज का काम है, ना सफाई है, ना कोई चीज़ बनी हुई है। साईं ॾिसो न, जेका बजट ख़र्च थी आहे तव्हांजे साम्हूं आहे। किथे बि वञो, अली कॉलोनी आहे, भंड मॉल आहे, या तव्हां शाह लतीफ़ खां शुरू कयो, किथे बि तव्हां वञो कचरनि जा ढेर लॻा पिया आहिनि। हुतां खां वठी पूरी जेके बि गलियूं आहिनि न, तव्हांखे किथे बि पाणी कोन मिलंदो। हालांकि एतिरो वॾो आरो प्लांट आहे, पर असां हिते टैंकर लाइण ते मजबूर आहियूं, जेको 4000 खां 4500 जो टैंकर आहे, जेको घटि में घटि बि 10-12 ॾींहं पहिरियां फ़ोन कयूं था, मिंथूं करे, हुन खां बाद असांखे पाणी मिले थो। बाक़ी गलियुनि जा तव्हां हाल ॾिसो था, माना पको करण त परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो पको पथर बि कोन लॻो आहे हिते साईं। हाणे अलाह थो ॼाणे, तव्हां ॾिसो न, तव्हांजे साम्हूं कचरनि जा ढेर ॾिसो तव्हां, हिते ई वरी असांजा ॿारड़ा खेॾनि था। माना हुन खां अलावा जेको आहे सो का बि असां गाॾी जा को झाड़ू ॾियण वारो असां हिते अहिड़ो को माण्हू न ॾिठो आहे। वोट साईं तक़रीबन पीपल्स पार्टी जी अक्सरियत आहे हिते। तव्हांजे साम्हूं आहे न, अची नुमाइंदा ॾिसनि, जेके वोट वठी वञनि था त वरी वापसी अचनि ई कोन था। तव्हांजे साम्हूं हाल आहे, रुगो ही कोन्हे, पोइ गली में तव्हां ॾिसो, इन खां पोइ तव्हां ॾिसो, पोयां हिकिड़ो अलाह जो घर आहे, मस्जिद आहे, हुनजे साम्हूं तव्हां कचरनि जा ढेर ॾिसो। असां त पोस्टूं बि लॻायूं था फेसबुक ते, लेकिन केरु बि एक्शन नथो खणे, केरु बि ॿुधण वारो कोन्हे हिते साईं। कमु कुझु बि न थियो आहे, अव्हांजे साम्हूं नज़र अचे थो इहो कमु थियो आहे। ही गटर लाइनूं ॾिसो, कुझु बि हिते कोई क्लियर न आहे, लाइनूं सभई बंदि आहिनि। सेवरेज जो हिते मसइलो आहे, गैस जो मसइलो आहे, हिते हर मसइलो जेको आहिनि सभई मसइला हिते ई आहिनि। कोई बि मसइलो अञा तक हल न थियो आहे। मतिलबु कि चवनि था हाणे पाइप जो लाइन जो जेको मसइलो हो पाणी जो, चवनि पिया भई 15 ॾींहं सबर कयो, 15 ॾींहं खां थी वेंदो। हाणे 15 महीननि खां त 1.5 महीनो थी वियो आहे। वरी हुन वटि वञूं था, चवंदा 15 ॾींहं ॿिया सबर कयो, लेकिन इहो जेको आहे न 15 ॾींहं न आहिनि, 15 साल आहिनि, जेतिरो तक असांखे लॻे थो। हाणे लाइन आहे, हुन ॾींहुं किचिरो साफ़ु कयो अथनि, लाइन साफ़ु करे किचिरो हिते ई उछलाए, यानी साॻियो किचिरो वरी हुनजे अंदरि पियो वञे। ऐं हे ॾिसो कचिरो केतिरो ढेर पियो आहे हिते। टाउन वारा पैसा वठनि था, केएमसी वारा अची किचिरो कोन था खणनि। हिते इहे हालात आहिनि सभई, कोई बि नथो खणे किचिरो, जिते वञो इहो मसइलो आहे। असांखे कुझु बि जेको आहे न हिते बजट लॻंदे नज़र न आयो आहे, कुझु बि न। ख़ाली जेको लाइन विछाई अथनि, उहो बि जेको आहे लाइन, उहो बि असां लाइ मुसीबत करे आहिनि। हुन हिकिड़ी लाइन विछाइण जे चकर में असांजी जेके पाणी जूं जेके पुराणियूं लाइनूं उहे त वियूं। इन खां अलावा गैस जूं जेके लाइनूं उहे डैमेज थी वियूं आहिनि। ऐं इन खां अलावा ॿियो बि सेवरेज जो मसइलो इलाही थियो आहे हिते, इलाही जिथे वेंदो न हर गली में इहो मसइलो आहे। वोटर आहियूं त उहो असांजो ख़्यालु कनि। ऐं जेके हींअर कंहिंजी हुकूमत आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, चेयरमैन पीपल्स पार्टी जो आहे, हर शइ पीपल्स पार्टी जी आहे, त पीपल्स पार्टी जी आवाम खे सहूलियत छो नथी ॾिनी वञे। उन्हनि जे लाइ कमु कनि, आवाम जे लाइ कमु कनि, दुआऊं खटनि, ऐं उन खां पोइ अॻिते जे लाइ बि वज़ीर आज़म इनशाअल्लाह बिलावल साहिबु आहे, ऐं
असांजी बि दुआउनि त बिलाव कम बि नथा थियनि दुआ बि ॾियनि। हा न कमु कनि न साईं, कमु करिणो आहे न हिननि खे। नेट त भला आवाम पुछंदी न हिननि खां, कॾहिं त ज़रूरु पुछंदी भला हींअर पावर में आहिनि। ऐं हीअ त ग़रीब आवाम आहे, या हिननि जो को वाली वारस आहे कोन जेको तव्हां विज़िट कयो इन ते बांस हणी करे, बांस ईअं त कोन लॻाइनि, उन में न ॿार वञनि था न छा आहे, न को हिकिड़ो ॿार बि कोन थो वञे। उन ते बजट लॻंदो न 5-7 लख रुपया उन ते शो थिया हूंदा, तव्हां पोइ हाली विज़िट करे ॾिसी सघो था। माण्हू जेके इहे शिकायतूं कनि था उनजो हक़ु आहे, ज़ाहिर आहे उहो जेको सो हक़ु रखनि था पंहिंजा मुतालबा पेश करण जो। ऐं असांजी ज़िमेदारी आहे जेका असीं वोट वठी ईंदा आहियूं, ऐं ज़ाहिर इन लाइ ईंदा आहियूं त माण्हू जा कमु करियूं। पर मामिलो इहो आहे त जेसिताईं अगरि तव्हां ॻाल्हि कंदो कंहिं मुंहिंजी यूसी जी ॻाल्हि कंदो त मुंहिंजी यूसी में सभिनी खां वधीक जेको मुतासिर एरिया आहे उहो बुधनी ॻोठ जो आहे। बुधनी ॻोठ जो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं असां बुधनी ॻोठ में असां इलेक्शन खटी आया हुआसीं न, त उन वक़्तु सूरत हाल इहा हुई त बुधनी ॻोठ जी का गिटी न हुई जंहिंजे अंदरि सेवरेज जो पाणी गटर बीठल न हुजे। ठीकु आहे, हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह असां 90% खां वधीक सेवरेज जो इशू हल कयो आहे। किथे इहे इशू आहिनि भई, किथे कवर्स आहिनि ढकण जो, किथे गाॾी हली वई उनजे मथां चिड़ी वई, ढकण के टुटी पिया, या किथे रिंग्स जा मसला आहिनि। ठीकु आहे, उहे नंढा नंढा मसला उहे असीं वक़्तनि फ़वक़्तनि हल कंदा रहूं था, टाउन मां बि ऐं यूसी मां। यूसी खे मिलनि था ढकणा ऐं कवर्स हर महीने, उतां घुराईंदा आहियूं, त उहो थींदो रहंदो। इहो हिकिड़ो हलंदड़ प्रोसेस। असल में कचिरो जेसिताईं इहो मामिलो टाउननि जे हवाले हूंदो न त टाउन ॾाढे बहितर नमूने सां कंदा, पंहिंजी टोटल मशीनरी टाउन वटि हूंदी हुई। उन खां पोइ इहो थियो त कचिरे वारो मामिलो हलियो सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जे हवाले सां। बोर्ड ठहियो, पोइ उनजे हवाले सां मुख़्तलिफ़ कंपनी मामला खया, ऐं असांजो जेको क्यामर ज़िलो क्यामाड़ी आहे उनजो कमु ठेको हिकिड़ी चाइनीज़ कंपनी खे आहे ऐं उहो कमु कंदी आहे। त न ॾाढियूं शिकायतूं इन में, मां को शक कोन्हे, जेका ॻाल्हि सची हुजे सा कजे, त ॾाढियूं शिकायतूं सॉलिड वेस्ट वारनि जो जेको घटि में घटि मुंहिंजी जेका यूसी आहे उते उन्हनि जी आउं चवां थो त कारकर्दगी ईअं सम्झो त 100 मां 10% हूंदी, ॾाढी ॾुखी हूंदी, मुश्किल सां हूंदी। ठीकु आहे, गिटियुनि में किचिरो पियल हूंदो आहे, चई थकी पवंदा आहियूं, कॾहिं हुननि जो रक्षा ख़राबु थियो पियो हूंदो आहे, कॾहिं हुनजो डंपर ख़राबु थियो पियो हूंदो आहे, कॾहिं हुनजो लोडर जो इशू हूंदो आहे, कॾहिं लेबर जो इशू। तव्हां लेबर ॻाल्हि आहे त उहे जेके लेबर हायर कनि था उहे मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि मां अचनि था, ऐं हुननि खे पघार एतिरी ॾियनि था हू जो हुननि खे जॾहिं पंहिंजे इलाइक़े में लाभारा थींदा आहिनि या को थींदो आहे त उनखे वधीक हुते पैसो मिलंदो त वीचारा छा कंदा आहिनि, हलिया वेंदा आहिनि ॻोठ पंहिंजे, पोइ वापसि ईंदे उनखे टाइम लॻंदो आहे। हिकिड़ो इहे इशूज़ बि आहिनि। त इहो बेसिकल ज़िम्मेदारी सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जी आहे, उनखे तवजो ॾियणु घुरिजे इन मामले ते। सर, नदी बुधनी ॻोठ जी नए जेका आहे नदी आहे, हाणे बुधनी ॻोठ जेको आहे उहो बेसिकली ठहियो ई बुधनी ॻोठ नदी जे हवाले सां आहे। ऐं बुधनी नदी जेका आहे उहा त सॼी दुनिया में इन नाले सां 3 नदियूं आहिनि। हिकिड़ी असांजे हिते आहे मारीपुर में, हिकिड़ी आहे पेशावर जेके बुधनी नाला चवंदा आहिनि उहो आहे, ऐं हिकिड़ी आहे इंडिया में। ऐं हिते वटि असांजी सूरत हाल इहा त असांजो जेको बुधनी ॻोठ में पाणी अचे थो उहो अचे थो बल्दिया खां, बल्कि उनखां अॻियां मंगो पीर आहे, ऐं जबलनि तां पाणी नए आहे, या नए माना जेके पहाड़ी नदियूं हूंदियूं आहिनि उहो आहे, मींहं जो पाणी ईंदो आहे। ऐं जॾहिं मींहं पवंदा आहिनि, ॾाढा वॾा मींहं पवंदा आहिनि, उनखां पोइ हीअ नदी जेका बिल्कुलु कंट्रोल मां ॿाहिरि हूंदी आहे ऐं पाणी ॻोठनि जे अंदरि ईंदो आहे। हाणे सूरत हाल इहा आहे त तवील अरसे खां हिन नदी जी सफ़ाई कोन थी आहे, ड्रेंचिंग कोन थी आहे, इनखे ऊनो न कयो आहे। नदी मड तमामु घणी हिन में अची वई आहे, उहो ई न मड तमामु घणी अची आहे, ऐं माण्हू जेके आहिनि वधंदा उनखे कब्ज़ा कंदा, नदी खे सोड़ो कंदा आहिनि। नए हुई, नए हाणे नालो थी वई आहे। ऐं मूंखे लॻे थो त असां ॾाढियूं कोशिशूं कयूं त इन शइ खे रोकियो वञे, पर काफ़ी जॻह ते असांखे हर्डल्स अचनि थियूं। इन हवाले सां मुंहिंजी जेका गुज़ारिश आहे असांजे मेयर कराची जनाब मुर्सा वहाब साहब खां, त बुधनी ॻोठ नाले ते ख़ासि तौर तवजो ॾिने, छो जी कराची जा कुझु नाला आहिनि जेके उहे केएमसी जे डोमेन में अचनि था, टाउन में कोन था अचनि। टाउन में हुजनि त असां हितां कराए वठूं आहे, पर हीअ केएमसी जे डोमेन में आहिनि। त असांजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे बुधनी ॻोठ नए खे जेको ऊनो कयो वञे। सबसे पहले तो मैं बशीर सजनानी साहब आपका और सिंध टीवी न्यूज़ का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने मोहम्मदी कॉलोनी, मेरा नाम मोहम्मद वकास अब्बासी है और मैं मोहम्मदी कॉलोनी का वाइस चेयरमैन हूँ। इस वक्त मोहम्मदी कॉलोनी जो है पूरी कराची की बात की जाए तो सबसे पासमानदा यूसी है, यूनियन कमेटी है। अब यहाँ पर मुझे बड़े अफसोस से कहना पड़ेगा गुज़िश्ता किसी भी इतवार में वहाँ पर काम नहीं हुआ। अल्हम्दुलिल्लाह इस वक्त जब पाकिस्तान पीपल्स पार्टी
कि जब वहाँ पर बल्दियाती नुमाइंदे आए हैं तो वहाँ पर पिछले 40 सालों का कचरा साफ़ किया जा रहा है, गलियों को प्योर ब्लॉक किया जा रहा है, सीवरेज के काम किए जा रहे हैं। जितनी हमसे ताउन हो रहा है, जितना हम काम लेकर आ सकते हैं, वसाइल को बरूए कार ला रहे हैं। अच्छा, वहाँ पर मसला ये है कि हमने सिर्फ माड़ीपुर टाउन से काम नहीं किए, माड़ीपुर टाउन से भी अच्छे खासे काम लिए हैं। हम वज़ीर आला सिंध से भी रिक्वेस्ट करके हमने काफ़ी सारे काम लिए हैं, हमारे MNA MPS से भी काम लिए हैं, इसी तरह KMC से भी कुछ काम लिए हैं। पर मैं ये चाहता हूँ कि हमारी जिस तरह KMC के मेयर साहब हैं, माशाल्लाह से बहुत एक्टिव हैं, मुर्तज़ा वहाब साहब नो डाउट बहुत बड़े पैमाने पे काम कर रहे हैं। थोड़ा सा अफसोस ये भी होता है कि कुछ ब्यूरोक्रेसी को चाहिए कि निचली सतह पर मज़ीद इख्तियारात दिए जाएँ। उसकी वजह यह है कि जिस तरीके से इख्तियारात होने चाहिए उस तरीके से काम हो नहीं पा रहा। और इसी तरीके से मैं वफाकी हुकूमत से भी ये रिक्वेस्ट करता हूँ, देखें ये इस वक्त जो वज़ीर आज़म हैं शहबाज शरीफ साहब, वो सिर्फ इस्लामाबाद के तो वज़ीर आज़म नहीं हैं, वो पूरे पाकिस्तान के वज़ीर आज़म हैं। उनको चाहिए कराची में भी आके मुसलसल 1-2 महीने 3 महीने यहाँ पर टाइम पीरियड निकालें, सिंध हुकूमत के साथ मज़ीद ताउन करें, क्योंकि आपको पता है सुबह सिंध जो है और बिलखसूस कराची जो है ये तो मिनी पाकिस्तान है। यहाँ से पूरी पाकिस्तान की जो माशियत है उसका सारा असर व रसूख इसी शहर से चलता है। और बदकिस्मती से जिस तरीके से इस शहर को उसका हक़ मिलना चाहिए, सिंध को उसका हक़ मिलना चाहिए, वो मिल नहीं रहा। आप जिस तरह अभी हमारी ये माड़ीपुर टाउन के अंदर हैं, माड़ीपुर टाउन के अंदर 11 यूनियन कमेटीज़ हैं जिसको लोग यूनियन कौंसल्स भी कहते हैं। तो यहाँ पर आप देख लें तमाम कौमियत के लोग आपको मिलेंगे। यहाँ पर चारों सूबों की नुमाइंदगी हो रही है। ये ऐसा टाउन है माड़ीपुर टाउन। पर बदकिस्मती से यहाँ पर जिस तरीके से फैसिलिटीज़ हमें मिलनी चाहिए थी कि हम लोगों को जो है उनके मुकम्मल काम कर सकें, उस तरीके से हम कर नहीं पाए। तो मेरी सिंध हुकूमत से भी रिक्वेस्ट है, वफाकी हुकूमत से भी रिक्वेस्ट है कि माड़ीपुर टाउन को कुछ इजाफी ग्रांट दी जाए, क्योंकि यहाँ पर जस्ट और जस्ट OZT की मद में पैसे मिलते हैं। अब आप मुझे बताएं, OZT का मतलब ये होता है कि जो मुलाजमीन की तनख्वाहें होती हैं वो दी जाती हैं, और साथ में जो कभी रेन एमरजेंसी हो जाती है, XYZ जो छोटे मोटे मामलात होते हैं उसके अंदर काम किए जाएँ। पर उसके बावजूद जितना हम यहाँ से काम ले सकते थे प्योर ब्लॉक की सूरत में, सीवरेज के काम में, स्ट्रीट लाइटों की सूरत में हमने लिए हैं। पर मैं सिंध हुकूमत से भी रिक्वेस्ट करता हूँ, वफाकी हुकूमत से भी रिक्वेस्ट करता हूँ कि माड़ीपुर टाउन उसको जो है स्पेशल ग्रांट दी जाए, ताकि तमाम यूनियन काउंसिल्स के अंदर जो है काम हो सके। और बिलखसूस मोहम्मदी कॉलोनी, जिसका साबका नाम मच्छर कॉलोनी था, अल्हम्दुलिल्लाह जैसे हमें मौका मिला हमने इसका नाम मोहम्मदी कॉलोनी रजिस्टर्ड करवाया है कानूनी तरीके से, और अभी जितने भी बर्थ सर्टिफिकेट बन रहे हैं उनमें मोहम्मदी कॉलोनी है। मैं चाहता हूँ जिस तरह हमने इसका नाम तब्दील किया है इसी तरीके से इस इलाके को तब्दील करें। और फिर वही बात है कि बहुत सारी बातें वहाँ पर ग्राउंड्स की भी हमें अशद ज़रूरत है, पार्क होना चाहिए, बच्चों के लिए अच्छा स्टेडियम वहाँ पर बनना चाहिए। वहाँ पर ये स्ट्रक्चर अभी मौजूद नहीं है। मुर्तज़ा वहाब साहब ने वहाँ पर विज़िट भी किया था तकरीबन 2-2.5 साल पहले, और अभी भी हमने काफ़ी वहाँ पे एप्लीकेशंस जमा कराई हैं। जो मेरे साथ UC के चेयरमैन हैं आज़म ख़ान, उन्होंने भी एप्लीकेशंस वगैरह जमा कराई हुई है, पर बदकिस्मती से वहाँ पर अब तक काम नहीं हुआ। मैं चाहता हूँ कि KMC की तरफ से वहाँ पर थोड़ी सी तवज्जो दी जाए, जो मेन रोड्स वगैरह हैं उसको बनाया जाए, ग्राउंड्स बनाए जाएँ, पार्क बनाए जाएँ, क्योंकि आपको पता है यही बेसिक नीड्स होती हैं। बल्दियात का मतलब यही होता है सेहत, सफाई, तालीम। अगर ये लोगों को हम चीज़ें प्रोवाइड नहीं कर पाए तो नेक्स्ट टाइम हम उनके पास क्या जाएंगे, क्योंकि प्रीवियसली अगर देखा जाए जितने भी बल्दियाती नुमाइंदे गुजरे उन्होंने वहाँ पर मेजर्स काम नहीं किए। अल्हम्दुलिल्लाह अभी काम हो रहे हैं, ये नहीं कि नहीं हो रहे, पर जिस तरीके से होने चाहिए थे मैं चाहता हूँ कि वो काम नहीं हो रहे। KMC जो है मुर्तज़ा वहाब साहब, मैं आपसे बशीर भाई रिक्वेस्ट करूँगा कि आप भी उनको कहें कि भाई मोहम्मदी कॉलोनी में स्टेडियम बनाया जाए, स्पोर्ट्स कम्प्लेक्स बनाया जाए, पार्क बनाया जाए, ताकि बच्चों की जो हेल्थी एक्टिविटीज़ हैं वो हो सकें। मैं आपको एक एक गली गिनवाता हूँ, कितने गली हमारे पेवर ब्लॉक हो गए, कितने हमारे गलियों जो लिंक गली है हमारे कारफेट हुए हैं, और हमारे यहाँ पर जो हमारे ये पार्क ये भी बना हुआ है। हमारे जूते ये आपके सामने ये हाल है, इसके पीछे क्रिश्चियन हाल है, इसके पीछे जो आप देख सकते हो ये हाल बना हुआ है, इसके पीछे क्रिश्चियन हाल बना हुआ है। मंदिरों में काम हो रहे हैं हमारे, और सारे मारीपुर में जितने गलियाँ पेवर ब्लॉक हुए, मैं कहता हूँ इससे पहले नहीं हुआ है। पानी का इशू, इस बार तो पानी का इशू भी ख़त्म हो गया। थोड़ा बहुत जाहिर बात है 100 से 20% अगर मामला तो होगा तो होगा। इस रोड पे खड़े हुए ना, ट्रक अड्डा से लेकर ये कैनप तक, लोग ये कहते थे ये क़यामत तक नहीं बनेगा, क़यामत तक नहीं बनेगा, मगर ये रोड आज बन गए। आज इस रोड पे पूरे कराची के लोग आ रहे हैं, हमारे साहिल समंदर में तफरी कर रहे हैं, और दूसरे बेशुमार काम हुए। हम कितने काम का आपको गिनती कराऊं, एक एक काम का आपको गिनती कराऊंगा, मगर मैं कहता हूं आप मेरे साथ चलना। ये इलाके से अटकर
एडीपी फंड हमारे एमएनए अब्दुल कादिर पटेल का चल रहा है यहाँ पर, हमारे लियाकत अस्कानी का एमपीए फंड यहाँ पर चल रहा है, एमपीए भी काम कर रहे हैं, एमएनए भी काम कर रहे हैं। और सिंध गवर्नमेंट को मैं सलाम पेश करता हूँ, मुराद अली शाह साहब को मैं कहता हूँ आप यहाँ पर जाए, गग्गर पार्ट से लेकर आप कट्टा चक जाए, हैदराबाद तक जाए, डबल रोड, पहले हम चलते थे एक रोड होता था पुराना, अब जाके देखे यहाँ पर ऐसा रोड बना है जगह शीशे जैसा रोड बना है। आप जाके यहाँ पर हैदराबाद गेट से जामशोर से लेकर आप लाड़काना हम लोग चलते हैं, लाड़काना तक देखे ऐसा डबल रोड बना है। पहले हादसा होते थे, हर रोज़ कोई वैन गिर गया, कोई पिकनिक पे जा रहा है, कोई लाल शाहबाज कलंदर के ऊपर जा रहा है, सारे वैन कल्टी। अब डबल रोड बन गए, बड़े रोड बन गए। अब यहाँ पर भी देखे, इंटीरियर सिंध में जाके देखे, मैं खाली मारीपुर की बात नहीं कर रहा हूँ, आपसे पूरे कराची की मैं बात कर रहा हूँ। आप लियारी में जाके जो ट्रांसिशन प्रोग्राम चल रहे हैं वहाँ पर आप यहाँ पर देखे, आप कंकरी ग्राउंड आप देखे, आप लियारी में जाके और हमारे जो स्पोर्ट्स के वो देखे, आप मुआज गोड में जाके आरओ प्लांट में पानी आ रहा है, आप मुआज गोड पहले हम जाते थे कीचड़ होते थे, अब हर गलियां पे ओवर ब्लॉक हो रहे हैं। और सिंध गवर्नमेंट क्या करे? सिंध गवर्नमेंट और क्या कर सकता है? सिंध गवर्नमेंट के जितने भी बस में हैं उतने काम कर रहे हैं, 100% नहीं तो 80% मुराद अली शाह साहब को मैं कराजा तहसीन पेश करता हूं। गलियों में जाओ, गलियों में सफाई नजर नहीं आती, ये क्या वजह? हाँ, इस बात पे आ जाओ ना, ये तो काम एमएनए का नहीं है। एमएनए झाड़ू लगाएगा, एमपीए झाड़ू लगाएगा, टाउन चेयरमैन झाड़ू लगाएगा, टाउन वाइस चेयरमैन, ये सॉलिड वेस्ट मैनेजमेंट का काम है, ये उसका काम है। जिसका काम है वो नहीं कर रहे, अभी बोलते सिंध गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट। हम भी मानते हैं सिंध गवर्नमेंट का इदारा है ये सॉलिड वेस्ट, मगर ये सॉलिड वेस्ट की हर जगह पे सफाई हो रहा है, कुछ जगह पे सफाई नहीं हो रहा है। उनकी नायली है, उनकी नायली को हम मानते हैं, मगर इस थोड़ा सा कचरे के लिए पूरा कराची बर्बाद, पूरा सिंध बर्बाद, ऐसा नहीं है, ऐसा कत्तन नहीं है। हर जगह में होता है। आप पंजाब में भी हम जाते हैं, कभी कभार प्रोग्राम होता है, लाहौर का प्रोग्राम होता है, हम जाते हैं पंजाब में भी, लाहौर में। हाँ, जमात देखो मैं ना मानूं, हम जितने भी काम करें, मगर हमारे मुखालिफिन जमात इस्लामी कत्तन नहीं चाहेगा कि ये पीपल्स पार्टी काम कर रहे हैं, ना कि एमक्यूएम, वो भी नहीं चाहेगा ये पीपल्स पार्टी काम कर रहे हैं। मगर इन अकल के अंधों को मैं बताता चलूँ कि आप आए हमारे साथ, आप विजिट करें गलियों का, आप आए हमारे साथ, आप हमारे स्कूल, इब्राहिम जी ये स्कूल है सामने, आप मेरे साथ तो चलो तो सही। इब्राहिम जी स्कूल है, पहले क्या हालत था, कंट्रैक्ट था, जी आबादी रखी थी, पर हिते बुनियादी सहूलतन में का बड़ी सहूलत कान्हे का। जो गिटियूं आहिनि त तव्हां वञी उते ॾिसो त गटर खुलिया पिया आहिनि ऐं गटरनि जा ढकण बि न आहिनि। ठीकु आहे, उन खां अलावा हेॾी वॾी आबादी आहे त हिते को सुठो हॉस्पिटल बि न आहे, ऐं उन खां अलावा त टाउन जी अलाए केतिरी बजट थी अचे, नुमाइंदनि जी का ख़बर कान थी पवे काई था कनि। हेॾो वॾो इलाइक़ो आहे, एतिरी आबादी रखंदड़ आहे, इंसानी जानियूं रहनि पियूं थियूं, पर हिते न को सुठो कॉलेज आहे, न का सुठी हॉस्पिटल आहे। गिटियुनि जा हाल तव्हां वञी ॾिसो त बिल्कुलु गटर खुलिया पिया आहिनि, उन्हनि में रोज़ हादसा था थियनि, मासूम ॿार किरी था पवनि। त माना यूसी चेयरमैन साहिबान या जेके काउंसलर हज़रात आहिनि त उन्हनि खे माना एतिरी बि माना कोन थी थिए जो गटरनि जा ढकण ख़ाली लॻाए सघनि। ऐं माना मुसलसल यूसी माड़ीपुर खे चूंडियल नुमाइंदनि पारां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असांजो इहो ई आहे त माड़ीपुर खे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। हींअर एतिरी आबादी आहे माड़ीपुर जी, तक़रीबन 2-2.5 लाख आबादी आहे, उन में न को सुठो कॉलेज आहे, न हॉस्पिटल आहे। हाणे हिते जा माण्हू बीमार था थियनि, ट्रक ॾे में रोड जाम, मतिलबु त मरीज़ माना पहुचंदे की अस्पताल थी पहुचनि था कि पहुचनि ई नथा। अगर इहा ई हॉस्पिटल जी सहूलत असांखे हिते माड़ीपुर में मैसर हुजे त शायदि एतिरा हादसा बि न थियनि। सबसे पहले आपका सिंध टीवी का शुक्रिया। मैं थोड़ी सी बात शुरुआत से करूँगा। जब से मैंने चार्ज लिया है, मैंने 23 अक्टूबर 23 को जो है ना मैंने चार्ज लिया है, और उस वक्त मेरे अकाउंट में 53 लाख रुपए जो है थे। टाउन की जो तरक्याती कामों के हवाले से आप ले लें उसको, तो उसके बाद से हम चलते आ रहे हैं, और हमारे इस पूरे टाउन के अंदर जो है 4 यूसियाँ जो है वो दही इलाके पे मुश्तमिल है, और 3 यूसियाँ हमारी जो है वो कच्ची आबादियों पे मुश्तमिल है। 2 यूसियाँ हमारी इस तरीके से शहरी है, जैसे माड़ीपुर ले ले, केमाड़ी ले ले, तो इसको मैं शहरी कहूँगा कि यहाँ दुकानें बाज़ार बने हुए हैं। तो इस टाउन को हम लेकर के चल रहे हैं, और यहाँ ज़्यादातर जो
परेशानियाँ तकलीफ़ें जो हैं लोगों को, वो कच्ची आबादियों के अंदर है कि वहाँ पर जो है नाले का काम जो है ना बहुत ज़्यादा है कि हर जगह जो है ना लोगों ने नालों के ऊपर जो है बाथरूम बनाए हुए, किसी ने घर बनाए, किसी ने कब्ज़ा किया हुआ है। तो उस पर जो है ना हमने काफ़ी जो है ना UC 8 और UC 9 के अंदर ख़ास करके हमने बहुत काम किए और अभी तक हमारे काम चल रहे हैं। इसी तरीके से और जो हमारी UC हैं, माज गोट हैं, बुधनी गोट हैं, माड़ीपुर ले लें आप, मच्छर कॉलोनी ले लें, तो वहाँ भी इस तरह की चीज़ें सारी हमने की हैं और कुछ पेवर ब्लॉक भी लगे हैं। और इसके अलावा हमने क्लिक से जो है 2 डिस्पेंसरी जो है ना वो अप्रूव की थी, जिस पे माशाल्लाह अब काम चल रहा है और वो जो है 70% उस पे काम हो चुका है। एक UC 8 में और दूसरी जो है UC हमारे देव लाल बखर में जो है हमारे मुबारक सिंघू साहब के UC में जो है डिस्पेंसरी बन रही है। तो ये क्लिक के तरफ से काम हमारे इस इलाके के अंदर चल रहे हैं और क्लिक ने हमें जो है ना पार्क भी बना करके दिया है। सुल्तानाबाद जो हमारी UC 7 है उसमें पार्क भी उन्होंने बना करके दिया है। और यहाँ भी हमारे माड़ीपुर के अंदर जो है हमारे मेयर साहब ने जो है ना वो पार्क भी बनवाया है, आपने देखा भी है। और इस तरीके से और भी जो सड़क के काम है वो भी उन्होंने किए हैं। तो हमारे यहाँ फुकदान जो है वो ये कि एक तो यहाँ के लोगों में ये अवेयरनेस नहीं है कि टैक्स पेड करना। अब ये जो है ना पहले DMC थी, DMC के बाद अब ये जो है ना TMC बन गई है, 3 टाउन बन गए। तो अब जिस दुकानदार के पास हमारे लोग जाते हैं तो वहाँ से जो है टैक्स की कलेक्शन जो है ना वो उस पर बड़ी दुश्वारी हो रही है। और बड़े बड़े गोदाम भी हमारे पास हैं, तो इनके पास भी अभी हमारी टीमें जा रही है। अभी हमने टैक्स को फोकस किया हुआ है कि हम अपनी आमदनी, अपना ज़रिया जो हमारा है उसे हम बढ़ाएं और इससे हम अपने लोगों की खिदमत कर सकें अपने टाउन की। उनको समझ आ जानी चाहिए ये बात। हालांकि मैं एक सियासी कारकुन की हैसियत से ये कहूँगा कि ये जो सॉलिड वेस्ट वाला इदारा है, अगर ये भी हमारे मातहत होता, हमारे पास होता, तो हमारा जो है ना 75% जो है ना टाउन के मसले मसाइल जो है हल हो जाए। मगर वो इदारा अलग है। हम भी उनसे रिक्वेस्ट करते हैं, वो हमें कहते हैं कि जी हम आपके फ़ी UC के अंदर 30 बंदे लेकर के आएंगे, वो जो है काम करेंगे। वहाँ जो है कभी 8 आते हैं, कभी 7 आते हैं, कभी 12 आते हैं। फिर ये उज़र पेश करते हैं जी इंटीरियर सिंध के अंदर कटाई का दौर आ गया है, अब वो वहाँ चले गए, अब नहीं है। तो एक आम आदमी, इलाके के लोग तो इन चीज़ों को नहीं समझते ना। वो तो कहते हैं जी आप UC के चेयरमैन हो, वाइस चेयरमैन हो, आप टाउन चेयरमैन हो, ये काम आपका है। अब उनको हम तफसील बताने से रहें कि भाई ये किसी और का काम है, वो काम भी हम करके देते हैं। नालियाँ भी हम साफ़ कर रहे हैं, जो कि KMC का और वाटर बोर्ड का काम है, वो काम भी हमसे लोग ले रहे हैं और हम कर रहे हैं, लोगों की खिदमत कर रहे हैं। इंशाअल्लाह मेरे तो ज़हन में बहुत सारी चीज़ें हैं इस इलाके के लिए। ख़ास करके मैं ये कहूँगा, ये जो हमारी यहाँ की 4 UC हैं, माड़ीपुर की और माज गोट तक, रईस गोट तक, यहाँ पानी का बड़ा मसला है। हमारे लोगों को पानी जो है ना मुयसर नहीं है। कोई टैंकर के ज़रिए ख़रीद रहा है, कोई किस तरह ले रहा है पानी को, किस तरह ले रहा है। तो इसके लिए मैंने अपने MPA साहब से भी गुजारिश की है कि आप कुछ ऐसी मेहरबानी करें कि यहाँ हब डैम से तो हम पानी लाने से रहें, वो प्रोजेक्ट तो हमारा चल रहा है अभी तक। इसके अलावा हब शहर से जो है ना अगर हमें जो है ना पानी वहाँ से मिल जाए, जो कि बीच का रास्ता है, हमारे मुबारक विलेज के पास से हब का बॉर्डर लगता है, वहाँ से हम नदी से पानी उठा सकते हैं और अपने गोठों को वो पानी हम दे सकते हैं। तो ये मेरा एक ख्वाब है, अल्लाह करे कि ये पूरा हो जाए। इसके पीछे जो है ना मेरी ख्वाहिशात ऐसे हैं। इसी तरीके से केमाड़ी की तरफ जो है ना समंदर के अंदर हम ये चाहते हैं कि हमारी जो आबादी है, जो लोग आए दिन फंसे रहते हैं, मैं ख़ुद भी वहाँ फंसता हूँ उसमें और ख़ुद ट्रैफिक भी चलाता हूँ वहाँ पर। तो ये जो एक हम पे जो एक परेशानी, एक बोझ बना हुआ, चाइना पोर्ट जब से बना है, KGTL पोर्ट जब से बना है, तो उसके बाद से ट्रैफिक का इतना वो बोझ बन गया है। और ख़ास करके माड़ीपुर का ये रोड जो है, केमाड़ी से यहाँ तक आते हुए मुझे 1.25 घंटा लगता है। तो एक आम आदमी वो किस तरीके से पहुँचता होगा। तो
तो ये परेशानियां दूर करने के लिए मैंने एक मशवरा एक रोड के लिए दिया है कि ज़ेर समंदर के अंदर जो है ना मुझे एक रोड बना करके दे दें, और वो रोड माई कुलाची अमेरिकन एम्बेसी के सामने उसे निकाले कि मेरी आबादी वहाँ उस रोड को इस्तेमाल करें, और ये दोनों रोड आप पोर्ट के लिए ले लें। तो ये मैं आला हुकाम जितने भी हैं, KPT के अफसरान हैं, जो भी लोग हैं, उन तक अगर मेरी आवाज़ जाती है तो मैं ये कहूँगा कि आप मेहरबानी करें कि आए दिन एक्सीडेंट हो रहा है, माड़ीपुर रोड पे एक्सीडेंट हो रहा है, कि माड़ी नेटी जेटी पे IC पुल पे एक्सीडेंट हो रहा है। हमारी बच्चियाँ, हमारी माएँ बहनें बाज़ार जाती है, कॉलेज स्कूल जाती है, वहाँ से वो टाइम पे घर नहीं पहुँचती है तो घर वाले परेशान होते हैं। तो इसके लिए अगर आपने जो काम 5 साल के बाद करना है तो उसको 5 साल पहले कर लें तो वो बेहतर होगा। चाहे वो ट्रक स्टैंड का हवाला हो, नादरन बाईपास पे आप ट्रक स्टैंड लेकर के जा रहे हैं, आप लेकर के जाए। ये बात तो मैं तकरीबन 18 साल से सुन रहा हूँ। मैं कहता हूँ उस पर अमल किया जाए और ट्रक वालों को एक पार्किंग एरिया दे दिया जाए और उनको ये कहा जाए कि जब तक आपको पार्किंग के अंदर से टिकट नहीं मिलेगा उस वक्त तक आप रोड पर ट्रक को नहीं लेकर के जाएं, क्योंकि उसकी वजह से जो है ना ट्रैफिक जाम होता है और बड़ी परेशानियां बनती है। सब खां पहिरियां त सर मुंहिंजो नालो उस्मान परियाड़ आहे, ऐं वाइस चेयरमैन आहियां मौज गोट में, ऐं PS 111 जो जनरल सेक्रेटरी आहियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां। ऐं तव्हांजो थोराइतो आहियां जेको तव्हां आया आहियो अॼु असांजे टाउन में ऐं तव्हां जेको कवरेज कयो पिया, हीअ तमामु सुठी ॻाल्हि आहे त तव्हांजी कैमरे जी अखि जेको आहे उहो ॾेखारे पई माण्हुनि खे। सर तनक़ीद त ॾिसो हर दौर में थींदी आहे, हर माण्हू कंदो आहे। हिकु वक़्त में सभु दोस्त ख़ुशि न थी सघंदा आहिनि, पर असां इन शइ जी गारंटी ॾेई सघूं था त हिन दौर में, हिन बल्दियाती दौर में, हिन बल्दियाती निज़ाम में जेतिरो असां कमु कयो आहे एतिरो कॾहिं ज़िंदगी में बल्दियाती निज़ाम में न थियो आहे। हीअ असां सिर्फ़ु ज़बानी दावा नथा कयूं, असां वटि एविडेंस मौजूदु आहिनि। तव्हां चाहे पेपर जी सूरत में ॾिसो, तव्हां चाहे ग्राउंड ते अची करे असां सां गॾु पंहिंजो कैमरा ऑन कयो ऐं तव्हां उहो ॾिसो, असां तव्हांखे ॾेखारण जे लाइ तयारु आहियूं। त अल्हम्दुलिल्लाह असांजो ज़मीन मुतमइन आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर आहे त तरक़ियाती कमु थियणु खपे। रोटी कपिड़ा और मकान वारो जेको नारो हुयो हू गामज़न आहियूं उन ते। चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जी क्लियर इंस्ट्रक्शन आहे त मुंहिंजे इलाइक़नि में मुंहिंजे माण्हुनि खे परेशान न कयो ऐं डेवलपमेंट वर्क जेको आहे तव्हां कंप्लीट कयो। त सर अल्हम्दुलिल्लाह 60 to 75% कमु जेको आहे असां पंहिंजी पंहिंजी UCN में कयो आहे। असां ईअं नथा चऊं त सभु कमु कंप्लीट थी विया आहिनि ऐं इलाइक़ा जेको आहे उहो पेरिस थी विया आहिनि। आई नो कि काफ़ी जॻहनि ते इशूज़ आहिनि, काफ़ी UCS जे अंदरि सेवरेज जा मसाइल बि आहिनि, पर असां मुतमइन आहियूं त जेतिरो टाइम अञा ताईं असां वटि रहियल आहे त पंहिंजे फंड जे हिसाब सां इंशाअल्लाह असां उहो कमु बि ज़रूरु कंदासीं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको UC चेयरमैन या वाइस चेयरमैन जी जेको ज़िम्मेदारी हूंदी आहे या टाउन जी जेको ज़िम्मेदारी हूंदी आहे, असां उनखे हटी करे असां ॿियनि शयुनि खे बि मोह ॾियूं था। लुक लाइक आऊं तव्हांखे अगरि मिसाल ॾियां त बिजली जो कमु, अगरि बिजली बंदि आहे इलाइक़े में त हू असांजो कमु न आहे, MN MP जो कमु न आहे, हू सीधो वफ़ाक़ सां कनेक्टेड आहे। पर उहो बि तव्हांजो UC जो नुमाइंदो जेको आहे उनजे लाइ तव्हां आवाम जो आवाज़ु खणे थो, उन सां गॾु वञी करे बीहे थो ऐं बिजली जो कमु कराए थो। पोइ चाहे सुई गैस जो कमु हुजे उहो बि UC जो नुमाइंदो कराए थो। त असां उहो पंहिंजो कमु छो न कंदासीं जेको असांजी ज़िम्मेदारी आहे। त अल्हम्दुलिल्लाह असां मुतमइन आहियूं सर, काफ़ी हद ताईं असां इलाइक़नि खे बहितरु कयो आहे। असांजा जेको बैकवर्ड एरिया हुया उहो काफ़ी हद ताईं बहितरु थिया आहिनि, पर अञा बि उनखे बहितरु करण जी ज़रूरत। सर बिल्कुलु तव्हांजो लाइ बहितरीनु सवाल आहे। सर ॾिसो UC चेयरमैन जो फंड टोटल 12 लाख रुपया आहे। उन में तव्हां ॾिसी वठो टैक्स जो रेशो ॾिसी वठो, उनखां पोइ मुलाज़िमीन जो तव्हां सैलरी रेशो ॾिसी वठो। 6-7 लाख रुपया सैलरी जेको आहे उहो UC जो स्टाफ खणी थो वठे। उनखां पोइ जेको पैसा बचनि था 5-6 लाख रुपया, उन में अधु खां वधीक टैक्स कटिजी थो वञे। त सर उन 12 लाख जी अमाउंट जेको आहे हुते ई डिस्ट्रीब्यूट थी वञे। उनजे बावजूद बि असां उनखे वॾे सुठे नमूने मैनेज करण जी कोशिशि करियूं था। UC पोइ वरी टाउन चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो फंड मिलाए करे असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजी UC जे अंदरि जेको बेसिक नीड आहे, रिंग कवर, स्ट्रीट खे सुठो करणु ऐं कचिरो खणणु, जेको जेको बेसिक शयूं आहिनि उन्हनि खे असां पूरो करण जी कोशिशि कंदा आहियूं। ॿियो सवाल जेको तव्हांजो हुयो त KMC पंहिंजे हिसाब सां, ऐं छो जो उन वटि शहर कराची आहे, वॾो इलाइक़ो आहे, वॾी पॉपुलेशन आहे ऐं हिते मसाइल बि वधीक आहिनि, त KMC पंहिंजे इख़्तियारातनि जे हिसाब सां कमु कंदी रहंदी आहे। त KMC में असां हीअ गुज़ारिश कंदासीं मुर्तज़ा वाब साहब सां त असांजा जेको हीअ ॻोठ आहिनि, असांजा बैकवर्ड एरियाज़ आहिनि, उते फंड वधीक लॻाइण जी ज़रूरत आहे। उते असांजे लाइ अगरि जेकॾहिं स्पेशल ग्रांट मंज़ूर कई वञे, असांजे टाउन खे स्पेशल ग्रांट ॾिनी वञे, त आउं सम्झां थो असां इन ई टाइम पीरियड में, इन ई जेको ड्यूरेशन में असां वटि जेको बतो आहे उहो इंशाअल्लाह असां हिकिड़ो वॾो बिग चेंज खणी ईंदासीं ऐं उनखे तव्हां पाण ॾिसंदो त वाक़ई में फ़र्क़ु आयो आहे। सर जी नाज़रीन, बिल्कुलु कराची डायरीअ में अॼु
पंहिंजो माड़ीपुर टाउन आहे, पाण माड़ीपुर टाउन जो बि विज़िट कयोसीं ऐं उते चेयरमैन सां बि ॻाल्हि ॿोल थी केतिरो ख़ुशहाली तरफ़ वञनि था त जीअं हितां जो आवाम जेको आहे सो पीअण जे साफ़ पाणी खां बि महरूम न हुजे, बिजलीअ खां बि महरूम न हुजे ऐं बुनियादी सहूलियतूं जेके राइट आहे जेको माण्हू हिते बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं उहो बहितर ज़िंदगी पंहिंजी गुज़ारे सघे। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।